दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी सिंधी लतीफ़ जी सिंधी ॿोली। दोस्तों पाण ॻाल्हि ॿोल जी शुरूआत करियूं था शाह साहब जे हिन शेर सां। हक़ीक़त हिन हाल जी ॿोड़ो थी ॿुधेज, अंधो थी पसेज मुशाहिदो महबूब जो। दोस्तों पाण अॼु असां सां गॾु आहिनि कामरेड मंसूर थेबो साहब, जेका सो तमामु सोशल वर्कर ऐं समाज सुधारक इंसान दोस्त माण्हू आहिनि ऐं तमामु जेका सो उन्हनि जो हिकिड़ो सियासी ऐं समाजी सफ़र रहियो आहे। पाण हुन सां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा कामरेड तव्हां जेका सो पहिरियों सुवालु साईं तव्हां खां कामरेड साहब, त छा तव्हां जेका सो मौजूदा हिन कोरोना मामले ते जेका सो जेको लॉकडाउन थियो आहे, पूरी दुनिया लॉकडाउन आहे, सिंध बि लॉकडाउन आहे, उन मामले ते तव्हां जेका सो सिंध सरकार जे जेका सो क़दमनि मां केतिरो मुतासिर आहियो या जेका मुतमिन आहियो, उन में जेका तव्हां छा चवणु पसंदि कंदा? सिंध सरकार जेको लॉकडाउन ऐं वफ़ाक़ी हुकूमत सां जेका मुखालफ़त में अची हिननि जेका लॉकडाउन कयो, लॉकडाउन बहितर अमल आहे, पर उन सां गॾु सिंध हुकूमत अवल इहो सोचे आहे त ग़रीब पूरे त मज़दूर जेके रोज़ु आणनि पिया, रोज़ु खाइनि पिया, उन्हनि खे जे लाइ सोचे आहे। उन्हनि खे जेका सो राशन फ़राहम करे आहे, उन्हनि खे घर वेठे ॾिने आहे त जीअं उहे माण्हू पंहिंजे घरनि खां ॿाहिरि न निकिरनि हा। हींअर केतिरा ई जेके पुरियत हज़ार लखे सॼी सिंध पुरियत आहे ऐं सॼी सिंध जा पुरियत पंहिंजो जेका पेट पालण में मुश्किल आहे। सुबुह जो जेको वेंदा आहिनि रोज़ीअ ते, वरी शाम जो उन्हनि खे जेके पैसा मिलंदा आहिनि वठी ईंदा आहिनि, उहो ई जेका कंदा आहिनि, खाईंदा आहिनि। ऐं जेका सिंध हुकूमत राशन ॾियण में मुकमल तरह ते नज़र अंदाज़ रही आहे। हींअर जेका वफ़ाक़ जेके 12,000 रुपया जेको एहसास प्रोग्राम हलायो आहे, उहो बि जेका उन माण्हुनि खे ॾिनो वियो आहे। उनजी बि ग़लति जेका माण्हुनि जी जेका सर्वे कई वई आहे, जिन वटि जेका सरहदी वारा आहिनि। बाक़ी त सरहदी वारा जेका माना एतिरा कोन्हनि के, बाक़ी मज़लूम घणा आहिनि, केतिरा ई मज़लूम आहिनि जिन जा सर्वे में उन्हनि जा नाला ई कोन्हनि के, उहे बि जेका फाका कशी जेका शिकार आहे। ॿियो आम सवाल तव्हां खां कंदासीं त जेको मौजूदा ही जेका सूरत आहे कोरोना मामले खां पोइ जेको सिंध लॉकडाउन लॻो पियो आहे, उन मामले में जेका सो क़ौम परस्तनि जो किरदारु तव्हां कीअं था ॾिसो? ख़ासि करे जेका सो अमीर आज़ाद पंवर साहब जेको वाइस चेयरमैन आहिनि हरिसर ग्रुप जा, जेका सो उन्हनि तमामु सुठो पंहिंजे इलाइक़े में जेका कमु कयो आहे, या ॿियनि क़ौम परस्तनि बि जेका तव्हांजी नज़र में जेकॾहिं अहिड़ा हुजनि त तव्हां उन्हनि जे किरदार ते ॻाल्हायो करो। हा, जीअं त क़ौम परस्त उन्हनि वटि जेको आहे त उहो विराए दोस्तनि खां, सरहदी वारनि खां वठी उन ग़रीब माण्हुनि ताईं जेका पहुचनि पिया, त उन्हनि खे राशन ॾियनि पिया ऐं उहो बि पंहिंजो फ़र्ज़ु पूरो पिया कनि। ऐं उन जिन सरहदीअ वारनि हिन दोस्तनि जो जेका सहकार कयो आहे, त बिल्कुलु बि बहितर अमल आहे। छो त सहकारी माण्हू हुजणु खपे, ऐं सरहदी वारा जेकॾहिं सहकार न कंदा त इहे क़ौम परस्त पंहिंजे खीसे में छा, उन्हनि जे खीसे में वधि में वधि 5,000 खां बि वधीक जेका न पिया हूंदा आहिनि, उहे बि जेके दोस्तनि खां उन्हनि खां पट सट करे जेका अबोज माण्हुनि खे जेको राशन ॾिनो अथनि, उहो बहितर अमल आहे। कराचीअ में जीअं इलाही बख़्श भिककार आहिनि, जेका सनान कुरैशी जे चवण मुताबिक़ त उनजे हुकूमत जेका कराचीअ में मज़दूरनि खे जेका राशन ॾिनो अथनि। कोटड़ी में क़ौम परस्तनि जेका मुख़्तलिफ़ जमायतुनि जेका सरहदी वारनि हक़ले तव्हां पाण नथा अची सघो, असांखे तव्हांजी मार्फत जेका ॾियूं था। बाक़ी माण्हू 10 बोरा जेका ॾेई फोटो कढाए जेका सोशल मीडिया ते रखनि, भले रखनि, उन्हनि जो जेका पंहिंजो हिकिड़ो किरदारु आहे। पर जेकॾहिं असांखे सुठे अमल करण जी ऐं जेका असांखे पंहिंजो नालो कमाइणो आहे, त असांखे पंहिंजो जिदोजहद करणु खपे ऐं पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीहणु खपे। पंहिंजे माण्हुनि खे बि असां उन्हनि खे अपील था कयूं त सरकार भले तव्हांखे न ॾे, पर पंहिंजे पेरनि ते बीहो, पंहिंजे हक़नि ते जे लाइ पंहिंजो आवाज़ उथारियो। आख़िरी सुवाल कामरेड साहब, तव्हां खां आख़िरी सुवाल इहो कंदासीं त तव्हां तमामु आम ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि कई त सरकारी माण्हुनि खे, सरहदी वारनि खे अॻिते अचणु घुरिजे ऐं उन्हनि जो जेका किरदारु जेका सारा जेको आहे, ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं ॾिसां थो पियो बिरादरी लेवल ते या जेका सो कॉम्पस लेवल ते या जेके ॿियूं समाजी ऐं सोशल वर्कर जेके दुनिया आहिनि, उहे जेका पंहिंजे तौर ते जेका सुठो कमु कनि पियूं सिंध में, ऐं आम ग़रीब ऐं बेवस ऐं बेपहुच माण्हुनि ताईं जेका राशन पाणी बंदोबस्तु कनि पियूं। पर कामरेड हिकिड़ो नंढिड़ो सुवालु आहे त छा जेका हिकिड़ो माण्हू जेका जंहिं सॼी ज़िंदगी
माना जेका सो करप्शन ऐं कूड़ ऐं जेका ठगी व्याज ऐं जेका सो ॿियो नंबर धंधे मां मनशात फरोशीअ मां जेका सो मतिलबु नाजाइज़ तरीक़े सां ब्लैक मनी जेका सो गॾु कयो ऐं कारून वारो खज़ानो गॾु कयो ऐं हिन वक़्तु जेका सो 10 बोरा जेका सो कामरेड मंसूर खे ॾे या जेका 10 बोरा जेका डॉक्टर गुप्ता चांडे खे ॾे या XYZ ॿिए खे ॾे ऐं उहो जेका सो सोशल मीडिया ते अची लिखे जेका मोहतरम हज़रत आलामा ऐं साईं फलाणे साहिब जा जेका वॾा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांखे राशन पाणी ॾिनो या जेका सो उन खां वठी करे जेका ग़रीबनि ताईं पहुचाइजे ऐं उनखे सिर्फ़ु जेका थैंक्स चइजे। तव्हां हिन मामले में छा चवणु पसंदि कंदव? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त ज़ुल्फ़कार साईं त 10 बोरा न तोखे ॾींदा न मूंखे ॾींदा न कंहिं समाज सुधारक खे ॾींदा त तव्हां वञी ग़रीबनि खे ॾियो। असांखे अलाह साईं पंहिंजे पेरनि ते बीहारियो आहे, पंहिंजे पेरनि ते हलूं था, तव्हां बि पंहिंजे पेरनि ते, पर सच ॻाल्हाइण वारा ज़मीर जंहिंजो ज़िंदा आहे उन्हनि ॾे त माण्हू वेंदा ई कोन न, उन्हनि खे ॾींदा ई कोन। जेके जनाब लिखंदा मोहतरम लिखंदा उहा अॻिले जो पंहिंजो ज़मीर जाॻंदो त 10 बोरनि ते छा आहे, 10 बोरा को मसइले जो हल न आहे। 10 बोरा माना जेका 5000 रुपया, 5000 खां ज़मीर वधीक जेका वज़न वारी शइ आहे। ज़मीर हुजे पाण खे त असां उन माण्हू खे चऊं असांखे ॾियण जे बजाए तव्हां असां उन्हनि जी निशानी ग़रीबनि जी कंदासीं त बाबा तव्हां पंहिंजे हथनि सां उन माण्हू खे ॾियो, असांखे न ॾियो। छो त सुभाणे इहा शाप तव्हां असां ते लॻंदी त बाबा हिन माण्हुनि खे सामान मिलियो, हिननि कंहिंखे ॾिनो। असांखे का शइ न आहे, असां निशानी कंदासीं। जेके मज़दूर आहिनि के भठनि ते कमु था कनि, सिरूं था विझनि, के तगारी ते था वञनि। लालू असांजे हिन पास लालू के जे आसपास में केतिरा ई घर आहिनि जेके माना अलाह जे नाले ते जेका शाम जो थाल खणी जेका पंहिंजे बच्चनि जो पेट पालण लाइ दर दर ते वञी मानी वठंदा आहिनि। वरी अलाह जे राह में जेके सरदियार आहिनि, जेको उन्हनि जो हाल आहे, पंहिंजो जेको घर में बच्चनि सां खाधल हूंदो आहे उहो उन्हनि खे ॾींदा आहिनि। उहो बि अलाह जी राह में फी सबिलिल्लाह उन्हनि खे ॾियनि था, शाबस आहे उन्हनि खे। छो त अलाह ताला उन्हनि खे ॾिए थो त उहो बि अलाह जी राह में जेका ख़र्चु कनि था। कमेंट त ईअं थियो त जेको माण्हू गुटको खपाए उहो ई जेका कैंसर जी अस्पताल ठाहे। आउं त ईअं चवंदुसि त जेके जेका सो कूड़ ऐं करप्शन जा पैसा आहिनि, भली बुख भरम जी शाल न विञाइजे शान जेका सो अहिड़नि कूड़नि ऐं जेका सो माना करप्ट माण्हुनि खां जेका वठणी न घुरिजे। छो त जेका सो जॾहिं सरकार कुझु न ॾिनो या जेका सो ॿियनि मथां न ॾिनो, बुख ते ॾुख ते गुज़ारो कजे, पर जेका अहिड़नि माण्हुनि खां जेका इहो न वठी खाइजे, इहो हराम आहे। बहरहाल जेका सो बुख आहे, तकलीफ़ आहे, जेका सो मिसकिन माण्हू, मुफ़लिस माण्हू, बेरोज़गार माण्हू, मज़दूर माण्हू, कुरियत माण्हू हिनमहिल जेका ॾाढो तकलीफ़ में आहिनि, तंगदस्ती में आहिनि। जेको जेका सो उन्हनि खे मिले थो उहे बिस्मिल्लाह करे वठनि था। उहे नथा ॾिसनि त जेका सो हीउ काॾां आयो या कंहिं ॾिनो। बहरहाल जेका दोस्तो कामरेड मंसूर तेबो साहिब सां जेका तमामु मुख़्तसिर ऐं जामियो ॻाल्हि ॿोल थी, तमामु सुठी कचहरी रही ऐं जेका इनशाला वरी कंहिं नए मौज़ूअ सां तव्हां सां मुखातिब थींदासीं। तेसिताईं ॾियो इजाज़त, सलामत, सलामत, अल्लाह हाफ़िज़।